नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज सूरत मुल्क जा फ़ज़ाइल अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। सूरत मुल्क के बारे में जेके नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जा फ़रमान मुबारक आहिनि अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। उन्हनि मां वाज़े तौर साबित थिए थो त सूरत मुल्क हिकु बहितरीन ख़ज़ानो आहे। जेकॾहिं असां उनखे सम्झूं ऐं पढ़ूं त यकीनन असांजे लाइ काफ़ी मुफ़ीद आहे। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जी निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, बेशक क़ुरान में 30 आयतुनि ते मुश्तमिल हिकु सूरत आहे जेका पंहिंजे पढ़ण वारे जे लाइ शफ़ात कंदी रहंदी एसी ताईं जो उन जी मग़फ़िरत कई वेंदी। उहा सूरत मुल्क यानी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क आहे। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, क़ुरान पाक में हिकु सूरत आहे जेका पंहिंजे पढ़ण वारे जे बारे में झगड़ो कंदी रहंदी एसी ताईं जो उनखे जन्नत में दाख़िल कराए छॾींदी ऐं उहा सूरत मुल्क आहे। प्यारा दोस्तों, नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सूरत मुल्क हर मोमिन जी दिलि में हुजे। प्यारा दोस्तों, चंड ॾिसी करे जेकॾहिं सूरत मुल्क खे पढ़ियो वञे त पूरो महीनो पढ़ण वारो सख़्तियुनि खां महफ़ूज़ रहंदो, छाकाणि त ही 30 आयतूं आहिनि ऐं 30 ॾींहंनि जे लाइ काफ़ी आहिनि। त प्यारा दोस्तों, जेकॾहिं हिन खे चंड ॾिसी करे महीने जो पढ़ियो वञे त पूरो महीनो सख़्तियुनि खां परेशानियुनि खां पढ़ण वारो माण्हू महफ़ूज़ रहंदो। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे क़ुरान पाक जो शौक़ु नसीब फ़रमाए। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी ख़्वाहिश आहे, महबूबन फ़रमायो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सूरत मुल्क हर मोमिन जी दिलि में हुजे। प्यारा दोस्तों, असां तव्हां कोशिशि कयूं, यकीनन क़ुरान करीम जे अंदरि काफ़ी बरकतूं आहिनि। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे क़ुरान सां मुहबत नसीब फ़रमाए, दिली लगाव नसीब फ़रमाए जो असां हर वक़्तु क़ुरान पाक जी तिलावत कंदा रहूं ऐं ख़ासि करे पंहिंजे बचनि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे औलाद खे क़ुरान पाक जे बहितरीन ज़ेवर सां मालामाल कयो। छो जो वालिदैन जे मथां अहम ज़िम्मेवारी आहे त हू औलाद खे बहितरीन तालीम ऐं तरबियत सां गॾोगॾु ज़िंदगी जे अंदरि हर मरहले ते उन्हनि जी मदद फ़रमाइनि, मदद कनि। त प्यारा दोस्तों, इहा वालिदैन जे तरफ़ खां पंहिंजे औलाद जे लाइ बहितरीन तोहफ़ो अख़लाक़ आहिनि, इल्म दीन आहे, उन्हनि खे सेखारियो वञे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे क़ुरान करीम पढ़ण जी तौफ़ीक़ ऐं सआदत ऐं जज़्बो ऐं शौक़ु नसीब फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जे मथां पंहिंजी ख़ासि बरकतनि रहमतनि जो नुज़ूल फ़रमाए। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।